अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिलवालिदैनि इहसाना। सदक़ल्लाहुल मौलानाल अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक सच्चे कलाम मझां जेकी लफ्ज़ तव्हां जे साम्हूं हिन फ़क़ीर तिलावत कया आहिनि, अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो त वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। यो अल्लाह जो फ़ैसिलो आहे, अल्लाह जो ताक़ीदी हुकुम आहे त इबादत, बंदगी ऐं पूॼा सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी ज़ात जी थिए। छो त महबूद बरहक अल्लाह, पूजा जो लायक, बंदगी जो हकदार अल्लाह का सवा में कहीं जी पूजा न कयो। अल्लाह जो हुक्म आहे, मालिक जो आर्डर आहे जी मंझो। उन खां पोइ ॿिए नंबर ते अल्लाह फरमाए थो बिल वालिदैनि इहसाना, ऐं पंहिंजे अबे ऐं अमड़ सां एहसान ऐं नेकी कयो। पहिरें नंबर ते अल्लाह जी पूॼा, ॿिए नंबर ते अबे अमड़ जी ख़िदमत। बस इहे ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे जन्नत में वठी वेंदियूं। इन्हनि ॿिनि शयुनि जी अदायगी वारे जे लाइ गारंटी आहे दुनिया जे ॾुखनि ग़मनि खां निजात ऐं आख़िरत जी जन्नत। हदीस पाक आहे सही मुस्लिम जे अंदर, सुनन अबू दाऊद, तिरमिज़ी, नसाई, इन्हनि अइम्मा हदीस रिवायत आंदी आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे थो त हिकिड़े ॾींहुं सोना हबीब वेठा हुया मजलिस लॻी, मदीने वारे मीर जी मजलिस लॻी पई हुई। सअलतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युल अमले अहब्बु इलल्लाह या रसूलल्लाह। या रसूलल्लाह, मूंखे ॿुधायो त अमल त खोड़ आहिनि, पर अल्लाह वटि प्यारे में प्यारो अमल कहिड़ो? रब खे अमल वणे थो, अल्लाह जो पसंदीदा अमल कहिड़ो? अमल त खोड़ आहिनि जी। मदीने वारे साईं फरमायो त इब्न मसूद, जेकॾहिं मूंखां पुछी थो त भले में भलो ऐं पसंदीदा अल्लाह जो वणियल अमल अस्सलातु अला वक़्तिहा, निमाज़ उन जे वक़्त ते अदा करणु, टाइम सां पूरे वक़्त ते निमाज़ अदा करणु अल्लाह जो प्यारे में प्यारो अमल इहो। ये पठान ईंदा आहिनि, टे पारी पढ़ंदा आहिनि, सिज लहण वारो हूंदो ओॾी महिल टे पारी पढ़ंदा आहिनि। ऐं असां वारा वरी आरसी फजर जो उथंदा, पोयो ओरिया टिलंदा ईंदा, सिज पियो उभरंदो, ओॾी महिल तड़ तकड़ में निमाज़ पढ़ी वठंदा। न, पूरे टाइम ते, पूरे वक़्त ते निमाज़ अदा करे अल्लाह के इन जहिड़ो ॿियो को बि पसंदीदा अमल न।
कुल्त सुम्मा अय्यु या रसूल अल्लाह, हबीब इन्ने नमाज वक्त ते पढ़ण खां पोइ अल्लाह वटि पसंदीदा अमल कहिड़ो आहे? काल बिर्रुल वालिदैन, अबे अमड़ सां एहसान कर, अबे अमड़ सां नेकी कर। ॾिसो क़ुरान में हो त कदा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्या, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पूॼा बंदगी न कयो। ऐं ॿिए नंबर ते वबिल वालिदैन एहसान, पीउ माउ सां एहसान कयो। इहो क़ुरान हो, ई वरी हदीस आहे। साईं फरमाइनि था अल्लाह जो पसंदीदा अमल निमाज़ वक़्त ते अदा करणु, यानी अल्लाह जी इबादत। ऐं अल्लाह जी इबादत खां पोइ बिर्रुल वालिदैन, पीउ माउ सां नेकी, पीउ माउ सां एहसान, अबे अमड़ जी ख़िदमत, अबे अमड़ जी दिलजोई। कुराड़ा थी वञनि, पोड़ा थी वञनि, उन्हनि सां सुठो सलूक रखो, उन्हनि जी ख़िदमत चाकरी में का कसर न छॾियो। अल्लाह खे इहो अमल वणे। ये कुराड़ा तव्हां वटि अमानत अथव, ये पोड़ा अबो अमड़। ॾिसो इस्लाम हिकिड़ो निज़ाम ॾिनो आहे। जॾहिं तव्हां नंढा हुयो त तव्हांजे पीउ माउ खे अल्लाह जो हुकुम हो त पंहिंजे बच्चनि जी ख़िदमत कयो, पंहिंजे बच्चनि जी सुठी सेवा कयो, उन्हनि जी सुठी परवरिश कयो, तरबियत कयो, पंहिंजे बच्चनि खे प्यार ॾियो, चुमियूं ॾियो, भाकुर पायो, उन्हनि सां शफ़क़त कयो। इहा इबादत आहे। जॾहिं तव्हां नंढा हो त तव्हांजी पारत अल्लाह तव्हांजे अबे अमड़ खे कई। जॾहिं हाणे तव्हां वॾा थिया आहियो, हू पोड़ा थिया आहिनि, त वरी तव्हांखे रब पारत थो करे उन्हनि पोड़नि जी पारत। उहो वक़्तु हुयो जॾहिं तव्हां आजिज़ हुयो, जॾहिं तव्हां पींगड़े में पिया हो। जे काकूस निकिरी वञे न त जे अमड़ साफ़ न करे तीअं गंदा पिया थियो, तव्हां पंहिंजे बदन खे पाण बि साफ़ करण जी तव्हां में ताक़त न हुई। बुख लगे, उञ लगे, सर्दी लगे, गर्मी लगे, के पे ख़िदमत कई? अमड़ पे कई, अबे पे कई, मेहनत मज़ूरी कोरियो, लोड़ी लोचई, तव्हांखे सुठो खाराई, तव्हांखे सुठो पाराई, तव्हांजा अंगल सुठाई। हाणे जॾहिं उहो पोड़ो थी वियो, कमाइण जे क़ाबिल न रहियो, ज़िंदगी में वीचारो, छो त पीरी कमज़ोरियुनि जो घर आहे, कुराड़प बीमारियुनि जो घर आहे, कुराड़प मोहताजी आहे। चओ कुराड़प मोहताजी आहे। हींअर अल्लाह जो तव्हांजे लाइ ऑर्डर आहे त जीअं नंढपण में हुननि तव्हांजी सेवा कई हुई, हाणे तव्हां उन्हनि जी सेवा कयो। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं तव्हां पंहिंजे पीउ माउ जी सेवा कयो था न, ख़िदमत चाकरी कयो था, इहा सभु उधारी आहे। तव्हांजा बच्चा अहिड़ा पैदा थींदा जेके तव्हांजी उहा ओधर लाहींदा। सरकार जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत खे आगाह फरमायो त अल्लाह वटि पसंदीदा अमल वणियल अमल आहे निमाज़ वक़्त ते पढ़णु। ॿिए नंबर ते अबे अमड़ जी ख़िदमत। ऐं ॿी हदीस पाक में आहे, सही बुखारी में, सही मुस्लिम में, सुनन अबू दाऊद, तिरमिज़ी, नसाई में रिवायत आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे थो, जा रजुल इला नबीयिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां जा अंगल सण पीउ जो फरमाइश बर्दाश्त कर ऐं उन्हनि खे इनकार न कयो, उन्हनि जी दिलि आज़ारी न कई, उन्हनि जी दिलि न दुखाई। जेकॾहिं तव्हां नथा करे सघो, उहा तव्हांखे उन्हनि जो अंगल पूरो नथो थी सघे, छिड़प न ॾियो। उफ़ वला तनहरहुमा, पीउ खे उफ़ बि न चओ, माउ खे झिड़कियो न, तेज़ न ॻाल्हायो, तिखो न ॻाल्हायो, पंहिंजे अमड़ सां ॻाल्हायो जीअं नौकर पंहिंजे आका सां ॻाल्हायो, जीअं ग़ुलाम पंहिंजे सरदार सां ॻाल्हाईंदो आहे। तव्हां
साल तव्हां किथे नौकरी कयो था पिया, तव्हां मास्टर आहियो, हेड मास्टर सां कीअं ॻाल्हाईंदो जी? किथे सरकारी तव्हां क्लार्क आहियो, पंहिंजो बाला ऑफिसर हूंदो, हुन सां कीअं ॻाल्हाईंदो? जीअं पंहिंजे सरदार सां, पंहिंजे अमीर सां, पंहिंजे MP MLA सां अदब एतिराम सां जीअं ॻाल्हाईंदा आहियो, नरम ॻाल्हाईंदा आहियो, मिठो ॻाल्हाईंदा आहियो, इन वॾेरे खां वधीक तुंहिंजो अबू तुंहिंजे लाइ, तुंहिंजे सरदार खां वधीक तुंहिंजी अमड़ तुंहिंजे लाइ वधीक अज़मत वारी। ऐं अॼु जेकॾहिं उन जा अंगल तोखे ॾुखिया लॻनि था, पर इहा मुसाफ़िरियाणी आहे चवण वटि, अबो तो वटि मुसाफ़िर आहे, अॼु न सुभाणे, सुभाणे न परीअ तोखे ईअं विछड़ी वेंदो, जीअं पखी उॾामी वेंदो आहे न, वरी हिन जी ॿोली न ॿुधंदो। जेके अॼु अमड़ सां मिठड़ियूं ॿोलियूं करे थी न, इन जी ॿोली ॿुधण जे लाइ वरी पोइ सिकंदे त वरी इहा मिठी ॿोली तोखे वरी न ॿुधण में। उनियल रहमत, उनियल जन्नत, नबीअ जो जेको गुलाम आहे, अबे अमड़ खे जहीं इज़ायो, उनियल जन्नत हराम आहे। अबे अमड़ खे जहीं इज़ायो, उनियल जन्नत हराम आहे। अमड़ जे कदमन जे हेठां जन्नत वई त मोटी मिलण माला। अमड़ जे कदमन जे हेठां जन्नत वई त मोटी मिलण माला। अबो अमड़ अॼु सुभां मुसाफ़िर, अबो अमड़ अॼु सुभां मुसाफ़िर, इझो उन्हनि जी उॾाम आहे। अबो अमड़ अॼु सुभां मुसाफ़िर, इझो उन्हनि जी उॾाम आहे। अबे अमड़ खे जहीं इज़ायो, उनियल जन्नत हराम आहे, उनियल जन्नत। कुरान हक़ आहे, कुरान सचो आहे, ओ कानून आसमानी, इहो दस्तूर ज़िंदगी जो, वो इलाही कलाम आहे। ओ अबे अमड़ खे जहीं इज़ायो, उनियल जन्नत हराम आहे। मां पहिरीं हदीस ॿुधाई हुई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त जेकॾहिं मां मुहम्मद करीम नमाज़ पियो पढ़ां, सुमाणी जी नमाज़ में हुजां, सूरत फातिहा पढ़ी चुको हुजां, अल्लाह जे हुज़ूर में बाहूं ॿधियूं नमाज़ में बीठो आहियां, पंहिंजे ओचितो मुंहिंजी अमड़ आमना अची वञे। सही फरमाइनि था त ओचितो मुंहिंजो अबो हज़रत अब्दुल्ला साईं अची वञे ऐं मूंखे सॾु करे, या मोहम्मद
मुझे अम्मड़ मुखे सदे मुझो अब्बो मुखे सदे तमाम नमाज में तवाज़ लब्बैक लब्बैक हाज़िर है मुझे अम्मा हाज़िर है मुझे बाबा नमाज अल्लाह जो फर्ज हुआ रब जी हुजूरिया पर जे अम्मड़ मुखे सद करे त मन नमाज रोड़े तवाज़ जी चवाए सल्लल्लाहु अलैहि सुनन इब्न माजा में हदीस हजरत अबू उमामा बाहिली रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे अन्न रजुलन क़ाल या रसूल अल्लाह मा हक़्क़ुल वालिदैन अला वलदिहिमा या रसूल अल्लाह बच्चे दे मथा उन्हें जे पीउ मां जो हक़ कहिड़ो आहे असा भी पूछो या रसूल अल्लाह औलाद जे मथा उन जे अबे अमड़ जो हक केड़ो आ काल हुमा जन्नतुक व नारुक ए पुछण वारा अबो ए अमड़ तुंदे ला जन्नत भी थई जहन्नम भी है जन्नत अबो मा थई जहन्नम अबो मा जे तो उनके राजी कयो उनकी खिदमत कई उनकी दिलजोई कई तुझे ला जन्नता जे तो उनकी दिल रंजाई उनकी दिल दुखाई तुझे ला जहन्नम दी बाय बस लफ्ज हिकड़ो जन्नत भी होते जहन्नम भी होते मन फैसलो तू पाण कर तो के छा खपे सल्लल्लाहु अलैहि इमाम अबू यअला इमाम तबरानी इमाम हाकिम इमाम इस्फहानी रिवायत वाणन था मुझे आका मदीने वाले साईं जो साहबी हज़रत मुआज़ बिन अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे हबीबन फरमाया मन बर्र वालिदैहि तुबालहु व ज़ादल्लाहु फी उमरी जे पजे अबे अमड़ सा नेकी कई एहसान कयो उनके मुबारक उनके मदीने वाले साईं मुबारक तो जी तव्हां के मां यार ईद जी मुबारक दी खुश थींदो घर में वञी पंहिंजे बच्चन खे साईं मूंखे दिल पर साईं मुबारक ॾिनी खुश थींदो मुर्शिद मुबारक ॾे पर जेकॾहिं मदीने वारो साईं मुबारक ॾे तूबा जी माना मुबारक ए तूबा जी भी माना है जन्नत में एकड़ो वणवा बेश्त जो वणवा साईं फरमाइन था जे अबे अमड़ जी खिदमत कई उन्हें जे ला तूबा जे जन्नत जो थदियूं छाऊं साईं फरमायो त वज़ादल्लाहु फी उमरिही जेको अबे अमड़ जी खिदमत कंदो आहे उन जी उम्र खे रब वधाए छॾींदो हिकिड़ो अल्लाह जो फैसलो आहे त उम्र जेका लिखजी वई आहे न लोह महफूज़ में लिखजी वई आहे बस उन उम्र में घटि वधाई न थींदी आहे अञा मां जे पेट में चौथो महीनो थींदो आहे न साह न पवंदो आहे ॿार में मलाइक ईंदो आहे पहिरीं लिखंदो आहे हिन जी उमिरि केतिरी थींदी निभागो या सभागो थींदो या शइ लिखंदो आहे मौत कॾहिं थींदुसि किथे थींदो पूरबो किथे इहे चार ॻाल्हियूं लिखी पोइ साह विझंदो
उम्र जो फैसलो अञा साह न पवंदो आहे अॻ में लिखजी वेंदो आहे त हिन जी उम्र 50 साल 4 महीना 3 ॾींहं 5 कलाक 3 मिनट 2 सेकंड ये उम्र लिखजी वे सेकंड भी लिखजी या मिनट भी लिखजी या इन में घट वधाई न थी बस यो अटल फैसलो आहे पर अमलन की दुनिया में हिकड़ो अमल एड़ो तवजे जे करण सां ताजी उम्र गिर वधाई यानी जेका तकदीर लिखियल आहे न लोहे महफूज में वो लिख पढ़ में अल्लाह ताला तब्दीली करे छॾींदो पीउ मां जी खिदमत सुभान अल्लाह अबे अमल जी खिदमत समझो था यार पंहिंजूं शोखियूं पंहिंजूं कावड़ूं वञी ॿियनि खे ॾेखारींदा कयो पंहिंजे यारनि खे पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारींदा कयो पीउ मां सां शोखी न कंदा कयो जे मुंहिंजा मुरीद आहियो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो इहे जेके सख़्तियूं था कयो न इहे पंहिंजे पीउ मां सां न कंदा कयो पीउ मां जेकियूं अचो त गर्दन झुकायूं कंध निमायूं ईंदा कबूल आहे अमल कंदो केड़ा केड़ा भला जो को अमल पर्दो करे विया न गुज़ारे विया त जुमे जुमे ते उन जे कब्र ते ॾींदा उन जे पेरां दी अमल जे पेरां दी का वेही सलाम करे तो अमल तो ते सलाम अस्सलाम अलैकुम या उम्मिया अस्सलाम अलैकुम दार कौम मोमिनीन अंतुम लना सलफुन व नहनु बिल असर व इन्ना इंशाअल्लाह बिकुम लल्लाहिकुम सलाम करे तेरा दिनी का वेही कुल पड़ी दुआ घोरो केडी भी मुश्किल हो जाई हाजत हो जाई जरूरत हो जाई तू कलंदर ते वण तू भेटाई ते वण पर अम्मड़ ते कब्र ते दुआ घोरो खुदा जो बदन दुआ अबे अम्मड़ दे मज़ार ते वण सूरह यासीन की तिलावत करे जेका दुआ घुरंदे सा तुम दुआ अल्लाह कबूल करे छो आजमाई दिस सही फरमाइंदा त उम्र वधंदी ना है पर पीउ मां जी खिदमत एड़ो अमल आहे जो उम्र के वधाई छे ला यरुद्दुल क़दा इल्ला दुआ वला यज़ीद फिल उम्र इल्ला बिर्र साईं फरमाइंदा तकदीर न मेट बिया मगर दुआ तकदीर मेटे चली बिया दुआ दुआ ये न तुमको जुनैद बगदादी जी पोतुनी दुआ कबूल पौदी तू बायजीद बुस्तामी जी पोतुनी दुआ कबूल पौदी न केर बन केड़ा बमन सही पर आइन तरह को जो अल्लाह ताला हर कंहिंजी दुआ ॿुधंदो आहे तकदीर न मेट बिया पर दुआ तकदीर उनके मेटे छॾींदी आहे ॿी ॻाल्हि साईं फरमाईंदा उम्र न वधंदी आहे पर पीउ मां जी ख़िदमत उम्र वधाए छॾींदी आहे जेॾी ख़िदमत कंदे ओतिरो अल्लाह ताला तोखे वाधारो ॾींदो उम्र में भी रिज़्क़ में सल्लल्लाहु अलैहि हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइंदा हबीबन फरमायो इफ़ु अन-निसाइन नास तइफ़ु निसाउकुम तव्हां परावन नंगन का पाण के बचायो तव्हां जा नंग महफूज बेशक सोनारो घर में आए तो ज़ाल रोएस वेठी सोनारे जी ज़ाल रोए वेठी छो थी रोई कि नौकर मुझो घर में पलियो आ सॼी ज़िंदगी असांजे टुकरनि ते पलियो आ अॼु मुंहिंजे पाउनि में ते हथ विधा बुराई जे लाइ असांजे घर जो नौकर
बच्चन वांगुरु पालियो तो अॼु मुंह में अचे हथ विधा अथई पर सुनारा मां सम्झां थी हिन नौकर जो ॾोह नाहे अॼु तोखां का ग़लती थी आहे घर जो कुत्तो तो खाए पालियल कुत्तो तो खाए हिन जो ॾोह नाहे तोखां का ग़लती थी अखियुनि में ॻोढ़ा अची विया सोनारे रोई चयो त घरवारी सही थी चई अॼु हिकिड़ी औरत आई कंगण ठारायई पोइ मूंखे चई त कंगण तूं मूंखे पाण पारा सोनारो कंगण ठाही चई मूं जेॾीमहिल उनखे कंगण पे पारायो हुनजी गोरी गोरी बाह हुनजो हथ ॾिसी मुंहिंजो हथ लाता त मूंखे शहवत जा ख़्याल थिया बुराई जा ख़्याल थिया कंगण पारायां पियो पर गुनाह जा ख़्याल हुया चई उहे जेके हथ तो पराए नंग में विधा अॼु तुंहिंजे घर में उहे साॻा हथ पए हज़रत इमाम शाफ़ी फरमाए थो त ज़िना ओधर आहे ज़िना ओधर आहे जेको पराए घर में ज़िना थो करे न इन जी आहे ओधर इन जे घर मां अदा थींदी ईअं न चओ त तुंहिंजी भेण तुंहिंजी न्याणी तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी घर जी भातियाणी का महफूज़ रही सघंदी जेकॾहिं तूं परावा लोढ़ा तो लताड़ी त तुंहिंजे कोटनि में बि इज़त पाईमाल थी मदीने वारो साईं जो फरमाए इफ़ु निसाइन्नास त इफ़ु निसाउकुम तव्हां परावन नंगन जी हिफ़ाज़त कयो अफ़ीफ़ बणिजो बदनगाही बेहयाई परावन औरतुनि सां न कयो अल्लाह तव्हांजा नंग न्याणी महफूज़ रखंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वफ़िरु आबाकुम तबर्रुकुम अब्नाउकुम तव्हां पंहिंजे पीउ मां सां नेकी कयो त तव्हांजा बच्चा वरी तव्हां सां नेकी कंदा पीउ मां जा अंगल बर्दाश्त कर पीउ मां जी आदरण अञा मोचड़ा माण्हू चयो त पुट बेहद मूंखे उते मारे साईं फरमाइनि था त तव्हां पंहिंजे पीउ मां जी ख़िदमत कयो त अल्लाह वरी तव्हांजे बच्चनि खे उहा हया वारी अख ॾींदो सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाइनि था की ॻाल्हि हबीबन फरमायो वमन अताहु अखूहु मुतनस्सिलन फलयकुल ज़ालिक मुहिक्कन औ कान मुबतिलन फ़इन लम यफ़अल लम यरिद अलैयल हौद ये ॻाल्हि सम्झण जी आहे थोरो तवजो कयो साईं फरमायो त तव्हां वटि को तव्हांजो भाउ तॾे ते लड़ी अचे ग़लती थी वई तव्हांजे तॾे ते लड़ी आयो को ॾोही हुयो या बेॾोहो हुयो तव्हांजे तॾे ते आयो त तव्हां उन सां ॾाढ मुड़सी न ॾेखारियो पाए पांध बिचीअ में अंगण जे अचनि में अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि थोड़े लख हुजनि तब माफ़ियूं ॾिजनि में दराज़ ॾोही हुयो बेॾो हुयो तव्हांजे तॾे ते लड़ी आयो आहे माफ़ी तो घुरे त बख़्शे छॾियोसि मोटाए मुंहं में न हणोसि भेण न ॾियोसि ताना न हणोसि नेणा न ॾियोसि बसि तॾे ते लड़ी आयो आहे बख़्शे छॾियोसि साईं भॻवान तॾे ते आयल खे जेको नथो बख़्शे त क़यामत जे ॾियारे मुंहिंजे हौज़ कोसर ते इहो मूं वटि न पहुचंदो
मुझे होज कोसर जो डुक इने के नसीब न थी इन जो मजमून मुखालिफ छा थियो जंहिंजे तॾे ते को माज़रत जे लाइ आयो उनजी माज़रत क़बूल कई उनखे माफ़ी ॾिनई त क़यामत जे ॾियारे मुंहिंजे हौज़ कोसर जो प्यालो इन खे नसीब न थियो जेकॾहिं तव्हां अल्लाह वटि पंहिंजूं ख़ताऊं बख़्शराइण चाहियो था तव्हां वटि को ख़ाती अची वञे बख़्शे छॾियो ॻाल्हि सम्झ में आई हले न आई ऐं मसलन कंहिंखो ऐब आहे कंहिंजी ग़लती आहे उनजो ऐब ज़ाहिर करे माण्हुनि में उनखे ख़्वार न कयो माण्हुनि में उनखे शर्मसार न कयो पुट मुड़े ध्यानु कयो हिकिड़े माण्हू जो ऐब तव्हांखे मालूम थी वियो त हिन माण्हू में ही ऐब आहे तव्हां मोमिन हुजण जे नाते तव्हांखे फर्ज़ आहे हुनजो ढक ढकियो तव्हां हुनजो ढक नथा ढकियो तव्हां हुनखे माण्हुनि में ज़लील था कयो ख़्वार था कयो साईं फरमाइनि था तेसी मौत न ईंदुसि जेसिताईं ख़ुदि इन ज़िल्लत में मुब्तला न थींदो जेको ॿिए जा ऐब खोले थो न कंहिंजी ग़लती ॾिठई चाढ़ींदो फेसबुक ते भली जंहिंखे ख़बर न आहे हुनखे ख़बर पए सॼी दुनिया ॾिसे त अहिड़ो ज़लील आहे साईं फरमाइनि था जेको ॿिए जा ऐब ज़ाहिर करे थो तेसी न मरंदो जेसीं ताईं अल्लाह ताला उनखे उन ऐब में मुब्तला कंदो उनखे ईअं ज़लील कंदो पोइ दुनिया मन दहक दुहिक जेको ॿिए ते खिलंदो आहे न रब उन ते राज खिलाए छॾींदो तूं ॿियनि जा ऐब थो खोली तूं कहिड़ो पाक पोती आहीं तुंहिंजे लक्षणनि जी अलाह खे ख़बर कोन्हे अॼुकल्ह त दौर अहिड़ो अची वियो आहे कि में ऐब न आहे तॾहिं बि उन ते ग़लति इल्ज़ाम मड़नि था ॾोही त ॾोही थियो पर बेॾोहनि खे बि ॾोहनि वारो वर्ताव कयो थो वञे असांजे दीन ईअं न सेखारे असांजो दीन सेखारे थो त ऐबदारनि जा ऐब ढकियो कमियूं कोताहियूं इंसाननि खां थी वेंदियूं आहिनि उन्हनि ते ढक ढकियो अल्लाह वरी तव्हांजा ऐब ढके छॾे मन सतर अन मुस्लिमिन सतरहुल्लाह जेको के मुसलमान जो ढक ढके थो न अल्लाह ताला उन जा ढक ढके छॾे जेको ॿिए खे ख़्वार करणु चाहे थो अल्लाह उनखे ख़्वार कंदो ॻाल्हि सम्झो था मां ॻाल्हि वधीक ज़ाहिर नथो करे ॿुधायां पर की नसीहत जी ॻाल्हि तव्हां असांजे शहर में हिकिड़ो माण्हू हुयो कंहिं ऐब वारे जे लाइ ईअं ॻाल्हाईंदो ही अहिड़ो आहे ही अहिड़ो आहे ही अहिड़ो आहे ओड़े पाड़े में कंहिंखे का ग़लती ॾिठई या कुसूर ॾिठई पोइ उहो शुरू थी वेंदो जेसीं ताईं हुनखे ज़लील न करे तेसीं हुनखे निंड न ईंदी ख़ुदा जो कसम आहे उन माण्हूअ में उहे सभई ऐब पैदा थिया जेके जंहिंजे ॿियनि जे लाइ जेके हुन ॻाल्हियूं कयूं पाण में न थिया हुनजे पुटनि में उहे ऐब पैदा थिया ऐं तेसीं न मोह जेसीं ताईं उहे ज़लील न थियो जीअं ॿियनि खे उहे ज़लील कंदियूं शाहिदी या कोर्ट में या जज वटि या फैसले में को हक़ सच भली बयान कयो पोइ उन में जेकॾहिं उपार थिए थो भली थिए जॾहिं फ़ैसिलो थिए थो त फैसले में हाणे हींअर तो कंहिं फ़ैसिलो वरितो आहे जो ॿियनि खे वधीक उपार कंदो अज़ीज़ान गिरामी असांजो दीन इस्लाम असांखे पर्दा पोशी सेखारे थो ऐब ढकण सेखारे थो मदीने वारे साईं फरमाए त जेकॾहिं तव्हां वटि को माण्हू तॾे ते लड़ी अचे त उनजो उज़ुर क़बूल कयो क़यामत जे ॾियारे तव्हांखे हौज़ कौसर मिलंदो
उज़र वारे जो उज़र न कबूल करे साईं फरमाइन था क्या तेरे हाणे मुंह ढो ते कोसर ते नहीं दोने के कोसर जो प्यालो नसीब न थी सके ऐं जेकॾहिं तव्हां जो अबो ऐं अमड़ आहे त उन मां 3 भेरा वधीक हक़ अमड़ जो आहे, चौथे भेरे हक़ पीउ जो आहे। ॻाल्हि सम्झो था? हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है सही बुखारी सही मुस्लिम में जा रजुलन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल या रसूलल्लाह मन अहब्बुन नास बिहुस्न सहाबती। हिकिड़ो माण्हू मदीने वारे साईं जी ख़िदमत में आयो, या रसूलल्लाह मूंखे ॿुधायो त मुंहिंजी ख़िदमत चाकरी जो वधीक हक़दार केरु आहे? क़ाल उम्मुक। मदीने वारे साईं फरमायो तुंहिंजी माउ। क़ाल सुम्म मन। वरी पुछे त या रसूलल्लाह पोइ ॿियो भेरो साईं फरमायो उम्मुक, तुंहिंजी अम्मा। क़ाल सुम्म मन। वरी टियों भेरो पुछे या रसूलल्लाह पोइ कंहिंसां वधीक एहसान कयां? क़ाल उम्मुक। 3 भेरा। क़ाल सुम्म मन। क़ाल अबूक। चौथे भेरे पुछे साईं पोइ कंहिंसां हुस्न सलूक कयां? पाण तुंहिंजो अबू। यानी पीउ खां 3 भेरा माउ जो हक़ अञा मथे आहे। पंजाबी अमड़ जी ख़िदमत कयो, उन्हनि सां हुस्न सलूक कयो ऐं अल्लाह जी इबादत जी बंदगी कयो, नेक बणिजो, अल्लाह राज़ी थिए, मदीने वारो साईं राज़ी थिए। बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल ज़िक्र वल क़ौलिल हकीम। अस्तग़फिरुल्लाहल अज़ीम ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम।